हक़ मौजूद दोस्तों, आवां मज़हर अली ऐं तव्हांखे भली कार करियां पियो पंहिंजे यूट्यूब चैनल मज़हर अली ॾूतियो में। अॼु तव्हां सां जंहिं मौज़ू ते ॻाल्हाए रहियो आहियां उहो ॾाढो अहम मौज़ू आहे। उहो मौज़ू अव्हांजी ज़िंदगी में तब्दीलियूं आणे सघे थो ऐं अव्हांखे ख़ुशहाल करे सघे थो। दोस्तो, इहो मौज़ू आहे असां यूट्यूब मां पैसा कीअं कमायूं। इन ते तव्हांखे तमामु घणा वीडियो मिलंदा। मां तव्हां सां इन ते न ॻाल्हाईंदुमि त तव्हांखे सेटिंग कीअं करणु घुरिजे, तव्हांखे टैग कीअं लॻाइणु घुरिजनि। न, तव्हां ऑलरेडी जेकॾहिं यूट्यूबर आहियो या नओं यूट्यूब जो चैनल खोलणु चाहियो था त मां तव्हांखे इहो ॿुधाइणु पसंदि कंदुमि त तव्हां ही ग़लतियूं न करियो। कुझु अहिड़ियूं ग़लतियूं आहिनि जेके असांजे यूट्यूब खे तरक़ी करणु नथियूं ॾियनि। जेतोणीकि तव्हां बहितरीनु वीडियो ठाहियो था, तव्हां तमामु घणी महिनत कयो था, पर पोइ बि माण्हू तव्हांजा वीडियो नथा ॾिसनि या यूट्यूब उन्हनि वीडियोज़ खे वायरल न पियो करे, पब्लिक न पियो करे, माण्हुनि ताईं न पियो पहुचाए ऐं उहे अव्हांजा व्यूज़ न पिया ठहनि। इन ते ई अॼु आउं तव्हां सां ॻाल्हाईंदुमि त तव्हां महिनत त घणी पिया कयो, पर तव्हां पैसा यूट्यूब मां न पिया कमायो। हाणे अचो त असीं ॾिसूं त हिकु यूट्यूब चैनल ठाहिण लाइ तव्हांखे छा करणु घुरिजे। दोस्तो, जेकॾहिं तव्हां अॻु में यूट्यूब चैनल ठाहे छॾियो आहे या हाणे तव्हांजो इरादो आहे त तव्हां यूट्यूब चैनल ठाहियो, त सभ खां पहिरियां यूट्यूब चैनल जो नालो सेलेक्ट कयो त तव्हांजे यूट्यूब चैनल जो नालो छा हुजणु खपे। इहो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे। नालो आउं तव्हांखे मशवरो ॾींदुमि, डिघो न हुजे, नंढो नालो हुजे। कोशिशि कयो ॿिनि लफ़्ज़नि में हुजे। इहो बहितरीनु आहे। उहो व्यूअर खे बि यादि रहंदो ऐं तव्हांजे लाइ बि आसानी हूंदी। तव्हां हुनखे किथे टैग बि आसानी सां करे सघो था ऐं ॿिए हंधि यूज़ बि करे सघो था। त नाले जे लाइ तव्हांखे ज़रूरु सोचणो आहे त नालो हिकु त अट्रैक्टिव हुजे ऐं नालो हुजे तव्हांजे थीम मुताबिक़ त तव्हां कहिड़े थीम ते कमु करणु चाहियो था, तव्हांजे चैनल जो मक़सदु छा आहे, तव्हांजी पॉपुलेशन कहिड़ी आहे। जंहिं पॉपुलेशन लाइ तव्हां वीडियो ठाहींदव, यूट्यूब चैनल खोलियो आहे, उहा टारगेट पॉपुलेशन आहे, त उहा कंहिंखे पसंदि करे थी। नालो तव्हांजो उहो हुजणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांजो नालो प्रॉपर हूंदो ऐं टारगेटेड पॉपुलेशन जे मुताबिक़ हूंदो त मूंखे यकीन आहे त उहो चैनल तव्हांजो हलंदो ऐं माण्हू हुनखे सब्सक्राइब कंदा। त इन ते तव्हांखे सभ खां पहिरियां फोकस करिणो आहे त नालो प्रॉपर हुजणु घुरिजे। इन खां पोइ जंहिं थीम ते तव्हां वीडियोज़ ठाहियो था उहा टू द पॉइंट हुजे। मतिलबु तव्हांजो चैनल जंहिं बि मक़सदु लाइ आहे उन मक़सद ते हुजे। उनखे मल्टीफेसिटेड न बनायो। ईअं न त हर क़िस्म जो जेको वीडियो तव्हां जिथे वियो ठाहियो, कॾहिं मोटिवेशन त कॾहिं वीलॉगिंग त कॾहिं टेक्नोलॉजी त कॾहिं एग्रीकल्चर, कॾहिं कुकिंग, कॾहिं कुझु त कॾहिं कुझु न। जंहिं बि मक़सद लाइ ठाहियो, हिकु मक़सद लाइ ठाहियो ऐं उन ते महिनत करियो। इनखे चइबो आहे निची चैनल, निची यूट्यूब चैनल। उहो टू द पॉइंट हुजणु घुरिजे। पोइ तव्हां ॾे ऑर्गेनिक व्यूअर्स ईंदा, व्यूज़ ईंदा, वॉच अवर्स ठहंदा। टू द पॉइंट हुजे, छाकाणि हुन पॉपुलेशन खे ख़बर आहे त हीअ वीडियोज़ हिन चैनल खां सिर्फ़ु असांजे लाइ अचनि था, मुंहिंजे लाइ अचनि था, त असीं उहो चैनल ई ॾिसंदासीं। पर जॾहिं मल्टी हूंदा न त पोइ व्यूअर खे अॼु त उनजे पसंदि जो वीडियो आयो, सुभाणे उनजी पसंदि जो न हूंदो या उनखे उनजे फील्ड जो न आहे, उनजी थिंकिंग मुताबिक़ न आहे, त हू तव्हांजो चैनल कोन ॾिसंदो। इन लाइ योर वीडियोज़ एंड थीम चैनल शुड बी निची। हाणे जो टियों स्टेप आहे उहो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे। असांजा कुझु दोस्त छा कंदा आहिनि, चैनल ठाहींदा आहिनि, शुरू में ॾाढा ऐं वीडियो बि रखंदा आहिनि, उन खां पोइ महीननि जा महीना गायब, हफ़्तनि जा हफ़्ता गायब। हाणे इन सां तव्हांजो जेको व्यूअर आहे, व्यूअर बि त कस्टमर आहे न, उहो डाइवर्ट थी वियो ॿिए कंहिं चैनल ते ऐं उहो उनजो आदी थी वियो ऐं तव्हांजा वीडियो न ॾिसंदो। त कंसिस्टेंसी पाण में पैदा कयो। तव्हां तइ कयो त तव्हांखे महीने में हेतिरा वीडियो ॾियणा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल, तव्हांखे महीने में 4 वीडियो ॾियणा आहिनि त हर हफ़्ते हिकु वीडियो तव्हांखे ज़रूरु ॾियणो आहे, तव्हां किथे बि हुजो, छा बि हुजे। जेकॾहिं तव्हां 8 वीडियो ॾियणु था चाहियो त हफ़्ते में तव्हांजा 2 वीडियो हुजणु घुरिजनि। जेकॾहिं तव्हां 16 था ॾियणु चाहियो त 4 हुजनि। जेतिरा वीडियो वधीक हूंदा ओतिरा तव्हांजा व्यूज़ वधंदा ऐं व्यूज़ वधंदा त तव्हांजो वॉच अवर वधंदो। त डेवलप कंसिस्टेंसी। तव्हां पाण में कंसिस्टेंसी पैदा करियो त तव्हां वीडियोज़ जेको बि टाइम फ्रेम ठाहियो आहे उन टाइम फ्रेम ते पंहिंजे व्यूअर्स खे ॾियो, जीअं व्यूअर तव्हांजो जुदा न थिए। ॿियो जेको हुते कम्यूनिटी जो टेब आहे उन में बि तव्हां जीअं फेसबुक में, ट्विटर ते पोस्टूं रखंदा आहियो या इंस्टाग्राम ते रखंदा आहियो, उते बि रखो त व्यूअर तव्हांजो कनेक्टेड हुजे। मतिलबु इहो आहे त कंसिस्टेंसी इहा आहे त हिकु त तव्हांजा वीडियोज़ अचणु घुरिजनि, नंबर ॿियो तव्हां पंहिंजे व्यूअर्स खे जुदा पाण खां न कयो। व्यूअर इज़ योर कस्टमर, उनखे जुदा न कयो, उनखे पाण सां ॻंढियल रखो। हाणे ॻंढंदो कीअं, या त वीडियो ॾियो या उनखे कान खां पोस्ट ॾियो जो हू तव्हां सां कनेक्टेड रहे। दोस्तो, ॿी जेका असां कॉमन मिस्टेक कंदा आहियूं, असां एरर्स कोन ॾिसंदा आहियूं, मिस्टेक्स कोन ॾिसंदा आहियूं। त असांजा जेके पुराणा वीडियोज़ आहिनि
या जेको असांजो हिकु वीडियो जेको असां लास्ट वीक अपलोड कयो उन में ग़लतियूं असां कहिड़ियूं कयूं या उन खां अॻु में वीडियोज़ में असां कहिड़ियूं ग़लतियूं कयूं, उहे ग़लतियूं नोट कयो ऐं उनखे इम्प्रूव कयो। हर तव्हांजो नओं वीडियो पोएं वीडियो खां बहितरु हुजे। उन में छा थींदो, तव्हांजूं मिस्टेक्स घटि बि वेंदियूं ऐं व्यूअर खे उहो बहितरु लॻंदो, उहा इम्प्रूवमेंट ईंदी वेंदी। हाणे जॾहिं तव्हांजो वीडियो थी वियो त तव्हां उनजा कीवर्ड बि रिलेटेड सोचो। तव्हां कंहिं पने ते लिखो या मोबाइल में लिखी रखो, लैपटॉप में रखो, किथे बि रेलिवेंट हुजनि। वीडियो तव्हांजो मोटिवेशन ते आहे त कीवर्ड मोटिवेशन मुताबिक़ हुजनि। वीडियो तव्हांजो टेक्नोलॉजी ते आहे त टेक्नोलॉजी मुताबिक़ हुजनि। जंहिं बि थीम में जंहिं बि मौज़ू मुताबिक़ वीडियो हुजे, तव्हांजा कीवर्ड उन मुताबिक़ हुजनि। अहिड़ी तरह जंहिं थीम मुताबिक़ तव्हांजो चैनल आहे त उन चैनल जा कीवर्ड बि उन मुताबिक़ हुजनि, उन थीम मुताबिक़ हुजनि। जेको तव्हांजो डोमेन जंहिंमें कमु करियो था उन मुताबिक़ हुजनि। कुझु दोस्त छा कंदा आहिनि, जेके मशहूरु यूट्यूबर्स आहिनि उन्हनि जा थीम ॾेई छॾींदा आहिनि। पोइ छा थींदो आहे, जॾहिं कोई व्यूअर ॾिसंदो आहे त उन्हनि जा वीडियोज़ अची वेंदा आहिनि, तव्हां बेक थी वेंदा आहियो, छाकाणि त उनजी व्यूअरशिप मथे हूंदी आहे, पोइ तव्हां बेक थी वेंदा आहियो। त इहो ग़लति था कयो। तव्हांजो जेको थीम आहे उन थीम मुताबिक़ तव्हां पंहिंजा यूट्यूब ते जेको चैनल जा टैग्स आहिनि उहे बि ॾियो। हाणे हिन जो आउं तव्हांखे कुझु शॉर्टकट ॿुधायां। जेकॾहिं तव्हां सम्झो था त जंहिं थीम ते तव्हां कमु था कयो उन ते हिकु ॿियो मशहूरु यूट्यूबर बि कमु करे थो, थीम तव्हांजो सेम आहे ऐं तव्हां ट्रैक था करणु चाहियो, हाणे तव्हां उनजा टैग ॾिसी सघो था, उनजे वीडियो जा बि ॾिसी सघो था, उनजे चैनल जा बि। तव्हां गूगल कयो एक्सट्रैक्ट यूट्यूब टैग्स, उन में लिंक अची वेंदी। उहा लिंक ओपन कयो ऐं जंहिं चैनल खे तव्हां ॾिसण था चाहियो, उनजा टैग ॾिसण था चाहियो, उन चैनल जी लिंक कॉपी करे या उन वीडियो जी लिंक कॉपी करे उते तव्हां पेस्ट कयो। उनजा जेके टैग्स आहिनि उहे अची वेंदा ऐं उन मां जेके टैग तव्हांखे घुरिबल आहिनि उहे तव्हां खणो ऐं पंहिंजे चैनल में उहो पेस्ट कयो या पंहिंजे वीडियो जे टैग सेट में पेस्ट कयो। त तव्हांजो वीडियो जेको आहे जॾहिं बि उन चैनल खे ओपन कंदा या उन वीडियो खे ओपन कंदा त उन लिस्ट में तव्हांजो वीडियो बि अची वेंदो ऐं व्यूअर खे हिकु चांस आहे त तव्हांजे वीडियो खे बि हिट कनि ऐं ओपन कनि। त हीअ बि हिकु टेक्निक आहे जंहिं ज़रिए तव्हां प्रॉपर टैगिंग करे सघो था। हिकु ॿी सलाह मां तव्हांखे ॾियां त जॾहिं तव्हां वीडियो अपलोड कयो था त उनजो टाइटल शॉर्ट हुजणु खपे, वॾो डिघो न हुजे। कोशिशि कयो 60 कैरेक्टर्स में हुजे, 60 कैरेक्टर खां मथे न वञे। मथे ठीकु आहे, थोरो वञे बि थो त ख़ैरु आहे, पर इन ई विच ते रखो, विच थव हुजे, 60 हुजे, 55 हुजे, इते हुजे। ऐं ट्राई कयो त टाइटल वारे जेको बार आहे उन में तव्हांजे चैनल जो नालो बि अचे। उन खां पोइ हेठि आहे डिस्क्रिप्शन। डिस्क्रिप्शन ॾाढी इंपॉर्टेंट आहे। तव्हां उते पंहिंजे वीडियो जे बारे में लिखो त हीअ वीडियो छाजे बारे में आहे ऐं इन मां तव्हांखे छा ॼाण मिलंदी, पर इहो शॉर्ट हुजणु घुरिजे, घणो न हुजे। त इनखे तव्हां बहितर वे में टेक्निकल वे में लिखो ऐं उते हैशटैग ॾियो। हैशटैग बि तव्हांजे चैनल जो हुजे नालो ऐं उन वीडियो मुताबिक़ हुजनि। त उहे हैशटैग जॾहिं सर्च थींदा, सर्च इंजन ऑप्टिमाइज़ेशन मुंहिंजी थींदी, त जिथे बि कोई बि ऑप्टिमाइज़ कंदो त तव्हांजो चैनल बि उते वेंदो। त हैशटैग ॾियण बि तमामु ज़रूरी आहे। त इहो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे त डिस्क्रिप्शन खे इहो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे त डिस्क्रिप्शन ॾाढी इंपॉर्टेंट आहे ऐं इनखे सही वे में तव्हां यूज़ कयो ऐं उन में पंहिंजे वीडियो जे बारे में मुकमल ॼाण ॾियो। दोस्तो, ॿिए वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां पंहिंजे चैनल जो कैप्शन कीअं रखो, यूट्यूब जे पॉलिसियुनि खे कीअं सम्झो ऐं तव्हां पंहिंजे व्यूअर खे अट्रैक्ट कीअं कयो। त मां सोचियो आहे त तव्हां सां ही मां सीरीज़ हलायां ऐं चाहियां थो तव्हां सभई रोज़गार सां लॻी वञो, तव्हां सभई लखियनि रुपया कमायो। मां ॾिसां पियो त इंडिया, पाकिस्तान में पंजाब ऐं KPK जा माण्हू यूट्यूब खे एज़ अ इंडस्ट्री तौरु हलाइनि पिया। उहे शयूं असां वटि बि आहिनि। तव्हां ॻोठनि में रहो था, ॻोठनि जी त वॾी मार्केट आहे। माण्हू ॻोठनि जे वीडियोज़ खे ॾिसनि था, एग्रीकल्चर, कुकिंग ऐं ॿियूं शयूं। तव्हां शहरनि में रहो था, उहे बि ॾिसनि था। तव्हां व्लॉगिंग कयो, तव्हां टेक्निकल वीडियो ठाहियो, वट टाइप ऑफ द वीडियोज़ यू वांट टू मेक बट मेक एंड अर्न मनी। ऐं चाहियां थो तव्हां सभु अमीर थियो, असां सभु अमीर थियूं, तॾहिं ही धरती ख़ुशहाल थींदी, तॾहिं असांजा समाजी ऐं मुआशी मसइला हल थींदा। मुंहिंजो सिर्फ़ु इहो ई मक़सदु आहे। ऐं तव्हांखे ख़ुशहाल ॾिसणु चाहियां थो, छाकाणि त तव्हांजी ख़ुशहाली सां हीअ धरती अमन वारी धरती थींदी, हीअ धरती सुख वारी धरती थींदी ऐं हीअ धरती पंहिंजी जेका असुलु सिविलाइज़ेशन आहे उन तरफ़ अची वेंदी। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा। वरी मिलंदासीं ॿिए कंहिं वीडियो में जेको बि यूट्यूब ते हूंदो। टेक केयर, स्टे ब्लेस्ड।